नाज़रीन, पाकिस्तान ऐं अफ़गान उबूरी हुकूमत विच में हिकु दफ़ो ॿीहर बाज़ाब्ता राब्तो थियो आहे। गॾियल क़ौमुनि जे एतमाम हेठि अफ़गान कॉन्फ्रेंस जे शरीक अफ़गान वफ़द जे पाकिस्तानी वफ़द सां मुलाक़ात थी। अफ़गान वफ़द जे भारतीय वफ़द पहिरें ॾींहुं मुलाक़ात थी वई हुई। पाक अफ़गान वफ़द जी मुलाक़ात क़तर में पाकिस्तानी सफ़ीर जी रिहाइशगाह ते थी, जंहिंमें पाकिस्तानी वफ़द जे सरबराही आसिफ दुरानी ऐं अफ़गान तालिबान हुकूमत जे तर्जुमान ज़बीहुल्लाह मुजाहिद मौजूदु हो। पाकिस्तानी सफ़ीर अफ़गान वफ़द जे मान में मांझांदो पुण ॾिनो। पाकिस्तानी सफ़ीर चयो त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में घणो कुझु गॾियल आहे। अमन जी ख़्वाहिश ॿिन्ही तरफ़नि खां मौजूदु आहे। ज़रीन मूजिबि दुआ में पाक अफ़गान वफ़द जी मुलाक़ात मस्बत रही। अफ़गान वफ़द कॉन्फ्रेंस में अफ़गान मौक़िफ़ जी हिमायत ते पाकिस्तान जो थोरो मञियो, जॾहिं त अफ़गान वफ़द पाकिस्तानी हिमायत खे अवामी सतह ते तारीफ़ कई आहे।